बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम वल अइम्मतिल मासूमीन, अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन किराम, पाड़ेसरनि जा हुकूक मौज़ू खणी अॼु तव्हांजी ख़िदमत में चौथे प्रोग्राम में हाज़िर थिया आहियूं। ऐं गुज़श्ता प्रोग्राम में असां तव्हांजी ख़िदमत में पाड़ेसरनि जी हद केतिरी आहे ऐं पाड़ेसरनि जा अक़साम कहिड़ा आहिनि बयानु कयासीं। अॼु पाड़ेसरी जी इस्लाम में अहमियत छा आहे इन खे थोरो वाज़े करे इंशाअल्लाह अॻिते वधूं था। छहें इमाम सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम रसूल ख़ुदा खां हदीस बयानु कंदे फ़रमाइनि था त हिकु ॾींहुं हिकु शख़्स अल्लाह जे रसूल जी बारगाह में हाज़िर थियो ऐं अची पंहिंजे पाड़े वारे जी शिकायत करणु लॻो त अल्लाह जे रसूल उन जा इहे लफ़्ज़ ॿुधी उन खां मुंहुं फेरे छॾियो ऐं अल्लाह जे रसूल फ़रमाइनि था, या अली इन खे चओ त जेको बि पंहिंजे पाड़े वारे खे तकलीफ़ ॾिए थो, अज़ियत पहुचाए थो, उहो ख़ुदा जी ऐं ख़ुदा जे मलाइकनि जी उन ते लानत वसे थी। ऐं ख़ुदि इमाम सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम खां हदीस बयानु थी आहे मुस्तदरकुल वसाइल जिल्द नंबर 2 में। मौला फ़रमाइनि था, मलऊनुन मन अज़ा जारह। मलऊन आहे उहो शख़्स जेको पंहिंजे पाड़े वारे खे तकलीफ़ पहुचाए, अज़ियत ॾिए। ॾिसो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, केतिरी अहमियत ॾिनी वई आहे पाड़े वारे खे, पाड़ेसरी खे। तव्हां उनजो केतिरो ख़्यालु रखो। ख़ुदि एतिरे ताईं जो अल्लाह जे रसूल हिकु हदीस बयानु फ़रमाई आहे, तमामु घणी। ॾिसो इन में केतिरी जेको आहे सो ख़ुदा जे रसूल पाड़े वारे जी अहमियत बयानु फ़रमाई आहे। अल्लाह जो रसूल फ़रमाए थो, हुरमतुल जारे अलल जारे का हुरमते उम्मे। हिकु पाड़े वारे जो ॿिए पाड़े वारे जे लाइ एतिरो एतिराम आहे जेतिरो माउ जो एतिराम हूंदो आहे। केतिरी वधीक जेका आहे पाड़े वारे जी अहमियत अल्लाह जे रसूल बयानु फ़रमाई आहे। जेतिरो माउ जो एतिराम आहे ओतिरो ई एतिराम पाड़े वारे जो आहे। केतिरी इस्लाम जेको आहे पाड़े वारे जे लाइ वधीक अहमियत ॾिनी आहे उनखे, उन जे एतिराम जो क़ाइल आहे। ऐं अहिड़ी तरह कुतुब रावंदी पंहिंजी किताब लुब्बे लुबाब में अल्लाह जे रसूल खां हदीस बयानु कई आहे त अल्लाह जे रसूल फ़रमायो, मम मात वलहू जीरानुन सलास। अगरि कोई शख़्स मरी वञे ऐं उन जा 3 पाड़े वारा हुजनि, वकुल्लुहुम रादून अनहो गुफ़िर लहू, ऐं उहे सभु जा सभु 3 पाड़ेसरी उन खां राज़ी हुजनि त ख़ुदावंद मुताल उन जी बख़्शिश करे छॾींदो। मोहतरम नाज़रीन किराम, ॾिसो पाड़ेसरी जी रज़ायत इंसान जे लाइ बख़्शिश जो सबबु बणिजे थी। अगरि ख़ुदा न ख़ास्ता पाड़े वारा नाराज़ आहिनि, पाड़े वारनि खे काई तकलीफ़ पहुचाई आहे त इहो इस्लाम खां ईअं सम्झो त दायरे इस्लाम खां निकिरी थो वञे। छो जो मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करे चुको आहियां त उहो मोमिन न आहे जेको पाड़े वारे खे अज़ियत थो पहुचाए। ऐं उन खां बाद जेको अल्लाह जे रसूल जी हदीस त अगरि उन जा 3 पाड़ेसरी आहिनि, 3 राज़ी आहिनि उन खां, त उन जी बख़्शिश थिए थी। हाणे अगरि कंहिंजा मसलन 3 खां वधीक पाड़ेसरी हुजनि ऐं सभु जा सभु राज़ी हुजनि ऐं उहो शख़्स मसलन ख़ुदा न ख़ास्ता कोई मरी थो वञे ऐं उन खां उहे राज़ी आहिनि, त उन जे लाइ तव्हां ॾिसो त केतिरी बख़्शिश जो सबबु बणिजी सघे थो। इंशाअल्लाह ताला हाणे अॻिते जेको आहे सो हिन प्रोग्राम खां अॻे प्रोग्राम जी इब्तिदा जेका आहे असां पाड़ेसरनि जे हुकूक सां कंदासीं त पाड़ेसरनि जा हक़ कहिड़ा आहिनि, कहिड़ा इस्लाम पाड़ेसरनि जे लाइ हक़ बयानु कया आहिनि। इंशाअल्लाह अॻे प्रोग्राम में बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम।